अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंडजी खानवान में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खानवान लॉकडाउन हुजण बावजूद हिननि उस्तादनि पंहिंजे पैगम्बरी पेशे खां पोइते न हटिया। खानवान गवर्नमेंट बॉयज़ स्कूल सेक्शन हेड मास्टर सेक्शन हेड शमीर खान कूंदर जे निगरानी में लोअर स्टाफ हर वक्त हाज़िर रहे थो। सेक्शन हेड शमीर खान कूंदर साहब इनके ॿुधायो त स्कूल बंद हुजण जे करे बि कुझु उस्ताद हिन महिल पंहिंजे कमनि खे सरअंजाम ॾींदा पिया अचनि, जॾहिं त उस्ताद शफ़ीक बच्चना गुल मोहम्मद भट्टी रिज़ल्ट ठाहिण समेत पंहिंजे कमनि में मशगूल रहनि था ऐं मोहम्मद यूसुफ गुलनि ॿूटनि जी सार संभाल रखण में पिणु पंहिंजे कम खे सरअंजाम ॾेई रहियो आहे। सेक्शन हेड शमीर खान कूंदर वधीक ॿुधायो त असांजे स्कूल जो लोअर स्टाफ हर वक़्तु स्कूल में मौजूदु रहनि था ऐं स्कूल जी देखभाल कंदा रहनि था। होॾां मोहम्मद यूसुफ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त हुकूमत ऑनलाइन ट्यूशन जो शेड्यूल कयो आहे जेको कंहिं अमल में नथो अचे। ऑनलाइन ट्यूशन सिर्फ़ु अमीरनि जे ॿारनि लाइ अहमियत रखे थो, ग़रीब मिस्किन माण्हुनि जा ॿार कीअं पढ़नि। सेक्शन हेड शमीर खान कूंदर इशफाक बच्चना गुल मोहम्मद भट्टी मोहम्मद यूसुफ ऐं ॿियनि तइलीम जे वज़ीर खां मुतालबो कंदे चयो आहे त स्कूल खोलिया वञनि, छाकाणि त ॿारनि जो मुस्तक़बिल तबाही ॾांहुं वञे पियो। तइलीमी निज़ाम खे बहितर बणाइण लाइ हुकूमत जी मदद सां स्कूल खोलणु खपनि ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।